ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जे पहिरें भाग में ॾिठो त राजा परीक्षित चवनि था त हे स्वामी, मुंहिंजो मन त भगवान जी कथा ॿुधंदे ॿुधंदे डापे ही नथो। कृपया करे मूंखे ॿी का कथा ऐं लीला भगवान जी ॿुधायो। जंहिं ते श्री सुखदेव जी स्वामी भगत सुदामे जी कथा शुरू करे ॿुधाइनि था त सुदामे नाले हिकिड़ो ब्राह्मण तमामु ग़रीब भगवान श्री कृष्ण जो गुरुबाही दरावर मुल्क जे विदर्भ शहर में रहंदो हो। हिकु भेरो ईअं थियो जो सुदामे खे 2 ॾींहं बिना खाए गुज़री विया ऐं संदसि सभु घर वारा ॾाढा दुखी हुआ। जंहिं ते संदसि पत्नी पंहिंजे बचन खे बुखायल रोवंदो ॾिसी उन्हनि खे चयो त तव्हांजो त श्री श्याम सुंदर द्वारिका नाथ गुरुबाई आहे, पोइ तव्हां छो नथा वञी उन्हनि खां सहायता घुरो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण इन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त भगत सुदामे जी धर्म पत्नी वधीक अॻिते चवण लॻी त मां उम्मीद थी रखां त तव्हांखे हू गृहस्थी ब्राह्मण सम्झी एतिरा पैसा ॾींदो जो वरी का बि संसारी इच्छा न रहंदव। इहो ॿुधी सुदामा चयो, हे प्यारी, अॼु तुंहिंजो अक़ल काॾे वियो आहे? जीअं 3 हिसा मुंहिंजी हयातीअ जा गुज़री विया, तीअं ई 4थों हिसो बि परमेश्वर जी दया सां गुज़री वेंदो। जेकॾहिं हिन वक़्तु लालच करे उते वञा बि ऐं वाट में किथे ॿुढापण जे करे किरी पवां त माण्हू ईअं चवंदा त सुदामा ॿुढापण में बि लालच में फासी पंहिंजा हथ पेर बञाया। पतीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी सुशीला चयो, हे प्रभु, मां तव्हांखे लालच जे करे उते वञण लाइ नथी चवां, पर ईअं ॼाणी थी चवां त महात्माइन ऐं श्री कृष्ण जे दर्शन करण सां सभु दुख लही सुख मिले थो। श्री कृष्ण त्रिलोकीनाथ ब्राह्मण ते दया कंदो आहे। उते वञण सां तव्हांखे सुख ई मिलंदो ऐं न के दुख। तंहिं करे हे पति, मां तव्हांखे वेनती थी करियां त उन जो ज़रूरु वञी दर्शन करियो, जंहिंजी कृपा बेअंत आहे। इहो ॿुधी सुदामे चयो, हे प्राण प्यारी, इहो सच आहे त मां श्री कृष्ण सां दोस्ती ऐं ॼाण पहचान रखी पाण खे उन जो शेवक सम्झां थो ऐं मां उन वटि गॾिजण लाइ वेंदसि त हू मूंखे कंगाल ॼाणी पैसा वग़ैरह या संसारी सुख बि घणो ॾींदो। पर उते त्रिभुवन पतीअ खां, जो अर्थ धर्म काम ऐं मोक्ष 4 पदार्थनि जे ॾियण वारो आहे, तंहिं खां पैसा वग़ैरह जे हमेशा क़ाइमु नथा रहनि, से वठण वाजिबु न आहे। मुंहिंजी सम्झ में ईअं आहे, उन जी दया सां मूंखे जॾहिं माया मिलंदी
तॾहिं ध्यानु ऐं सुमरन जहिड़ो ग़रीबीअ में थी सघे थो, अहिड़ो शाहूकारीअ में नथो थी सघे। ऐं संसारी सुखनि में वेड़िजी वञण सां परलोक जो वीचार भुलिजी वेंदसि। जे मूं को अॻूणे जनम में दान ॾिनो हुजे हा त हिन जनम में मूंखे बि मिले हा। बिना ॾियण जे मिलणु मुश्किल आहे। ही ॾींहुं ग़रीबीअ में चङा गुज़रनि था। इहो ॿुधी सुशीला ॼातो त मुंहिंजो स्वामी संसारी सुख सपने वांगुरु सम्झी कुझु बि इच्छा नथो रखे, पर वरी हथ जोड़े चवणु लॻी, हे महाप्रभु, मां कंहिं धन जी इच्छा न रखी, फ़क़ति इन लाइ तव्हांखे चवां थी त उन पार ब्रह्म परमेश्वर जे दर्शन करण सां मुक्ति मिलंदी। सुदामे चयो त हे प्यारी, गुरु ऐं महात्मा वटि बेटा खां सवाइ वञणु वाजिबु न आहे। मूंखे एतिरी ताक़त न आहे जो का बि शइ उन जे बेटा लाइ खणी वञा। इहा ॻाल्हि ॿुधी सुशीला ख़ुशि थी 4 मुठियूं चांवरनि जूं पारे मां वठी पुराणी धोतीअ जे कपिड़े में ॿधी पंहिंजे स्वामीअ खे ॾेई चयो, हे महाराज, असां कंगालनि जी थोरी ई बेटा त्रिभुवनपति ॾाढी ख़ुशीअ सां वठंदो। प्यारा भक्तों, सुदामे उहा चांवरनि जी पोतली पाण सां खणी लोटो ऐं टुवाल कुल्हे ते खणी भॻवान खे यादि करे लठ खणी द्वारिका ॾांहुं हलियो। वाट में वीचार कंदो पए वियो त ॾिसजे, मुंहिंजे बाग़ में माया मिलण त लिखियलु न आहे, पर श्री कृष्ण चंद्र आनंद कुंड जो दर्शन मिले थो या न। जे मिलियो त पंहिंजो जनम सफलो ॼाणंदसि। रुगो हिन ॻाल्हि जी चिंता मुंहिंजे मन में आहे त श्री कृष्ण त्रिलोकीनाथ 16,108 महलनि में राणियुनि वटि रहंदो आहे, जिते वॾनि वॾनि राजाउनि जो पहुचण बि मुश्किल आहे। उते मूं कंगाल आदमीअ खे केरु वञणु ॾींदो ऐं मुंहिंजी ख़बर खेसि कीअं पवंदी। हींअर मां शर्म खां पंहिंजे घर बि मोटी नथो वञी सघां। ॾाढी सोच जी ॻाल्हि आहे जो मां पंहिंजी झोपड़ीअ खे, जंहिं में भीख पिनी आनंद सां ॾींहुं काटींदो हुअसि, सा बि हथ मां विञाए छॾी ऐं श्याम सुंदर वटि पहुचण बि ॾाढो कठिन ॾिसण में थो अचे। जॾहिं सुदामा अहिड़ी तरह सोच वीचार कंदे 3 पहरनि में द्वारिकापुरीअ वटि पहुतो, तॾहिं छा ॾिसे जो चौधारी पुरीअ खे समंदर लहरियूं हणी रहियो आहे। चङियूं चङियूं सोन जूं रतन जड़ियल जायूं ठहियल आहिनि। सभिनी नंढनि वॾनि जे घर में मंगलाचार ऐं हरीअ जी कथा थी रही आहे। सुदामा ब्राह्मण ॿियो बि केतिरो आनंद ॾिसंदो श्री कृष्ण द्वारिकानाथ जे ॾेवरीअ ते पहुतो। तॾहिं डप खां त मतां को मूंखे अंदरि वञण खां रोके हर हर पुठियां ॾिसंदो थो वियो, पर श्री कृष्ण जी आज्ञा मूजिबि कंहिं बि ब्राह्मण खे कंहिं बि वक़्तु महिलात में वञण खां मना कान हुई। उन करे कंहिं बि दरबान अंदरि वञण खां मना कान कयसि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 80 जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।